सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह उमरकोट पहुची वियो। अमलदारनि पारां ख़ैस ब्रीफिंग ॾिनी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण मूजिबि वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे शाहबंदर में जेका ब्रीफिंग ॾिनी उहा चूंडियल नुमाइंदनि सां शेयर कई। सिंध जे वॾे वज़ीर आज़म खे आगाही ॾिनी त सॼे सूबे में बरसात मुतासिर इलाइक़नि जो जाइज़ो वठणु ऐं मदद करण जी ज़रूरत आहे। वॾे वज़ीर चयो त चौमासे जूं बरसातूं जुलाई में 308% वधी पयूं आहिनि ऐं अगस्त महीने में 784% खां वधीक बरसातूं थियूं। वॾे वज़ीर चयो त 2010 वारी ॿोॾि सिंधु दरिया जे साॼे किनारे खे ऐं 2011 वारी ॿोॾि सिंध जे खाॿे किनारे खे मुतासिर कयो। ताज़नि तेज़ बरसातुनि सबबि सूबे जा 30 ज़िला मुतासिर थिया आहिनि। हुन चयो त सिंध सूबो हिन वक़्तु वॾी ॿोॾि जी लपेट में आहे। गुड्डू बैराज ऐं सखर बैराज मां 5,50,000 क्यूसेक पाणी गुज़री रहियो आहे। कचे जा समूरा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। वॾे वज़ीर ॿुधायो त सिंध में हज़ारे ख़ानदान बेघर थी विया आहिनि। नुक़सान जो शुरूआती काथो 550 अरब रुपया आहे। वॾे वज़ीर चयो त सिंध में 293 फौत ऐं 836 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। 15 लख घर किरी पिया आहिनि ऐं 9,197 ढोर मरी विया आहिनि। वॾे वज़ीर चयो त सिंध हुकूमत तरफ़ां मुतासिरनि खे रिलीफ फ़राहम कयो वियो आहे। बेघर माण्हुनि खे ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां पकल खाधो ॾिनो पियो वञे। 52,000 राशन जा थेला ॾिना विया आहिनि। 68,785 ख़ैमा ऐं 1,52,295 मच्छरदानियूं ॾिनियूं वयूं आहिनि। NDMA बि इमदाद फ़राहम कई आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।